जन जन क़ौमुनि जंग लड़ी ऐं वरिता पंहिंजा दंग विढ़ी। से क़ौमूं थियूं आबाद भिटाई, मारू ज़िंदाबाद भिटाई, मारू ज़िंदाबाद भिटाई। मदरसा अरबिया दारुल क़ुरान वल हदीस, राधन रोड मेहड़, जेको 1950 में कारी मोहम्मद देरवी साहब क़ाइमु कयो हुयो। उन खां पोइ जंहिं हिन इलाइक़े में क़िराअत ऐं तजवीज़ खे तमामु वॾो फ़रोग़ ॾिनो ऐं मुतारफ़ करायो, उन जे वञण खां पोइ संदन जो फ़र्ज़ंद कारी सईद अहमद साहब जंहिं मदीने मां डिग्री हासिलु कई, मदीनतुल मुनव्वरा मां, उहो न अचे मदरसे जा मोहतमम जी हैसियत में फ़राइज़ सरअंजाम ॾिना। उन जे वफ़ात खां पोइ उन जो पुटु कारी ख़लील अहमद साहब हिन मदरसे में मोहतमम जी हैसियत में फ़राइज़ सरअंजाम ॾेई रहियो आहे। हीउ मदरसो शऊर वारी, अकुल वारी, फ़हम वारी जॻह जेको इदारो क़ाइमु थियो हुयो माण्हुनि खे इल्मु ॾियण जे लाइ, माण्हुनि खे बाशऊर बनाइण जे लाइ, पर असांजी बदकिस्मती क़ौम जी त जेके माण्हू दर्सगाहूं क़ाइमु करणु, इदारा क़ाइमु करणु, माण्हुनि खे शऊर ॾियण जी ॻाल्हि करणु, उन्हनि खे अज़ाब ॾियो। मनशात फ़रोश उनखे अज़ाब ॾियनि, कब्ज़ा खोर उनखे अज़ाब ॾियनि, मुआशिरे जा ॾोहारी क़िस्म जा माण्हू उन्हनि जे लाइ ज़हनी अज़ियत जो सबबु बणिजनि त जीअं इहे माण्हू हिन मदरसे खे बर्बादु करणु, त इल्म ऐं शऊर जी जेका लाट रोशन थियल आहे उनखे मुदाम कीअं कजे। कारी ख़लील अहमद साहब जे मथां जेको कातिलाना हमिलो थियो आहे, सॼी सिंध इन अमल खे कंडेम करे थी ऐं सभई अहले शऊर माण्हू इन अमल खे जी मुज़म्मत करनि था। असां इन अमल जी मुज़म्मत था कयूं त कारी ख़लील अहमद हिकु इदारे जो सरबराह, हिकु इदारे जो मोहतमिम, जेको क़िराअत, हिफ़्ज़, नाज़रा, हदीस, फ़िक़्ह, मंतिक़, उसूल, फ़लसफ़ो, अदब, इल्मुल मीरास जहिड़े सब्जेक्टनि जी उते तालीम थो ॾिए, उन जे ज़िंदगी खे तव्हां अजीरन बनायो, उनखे तव्हां बेदर्दी सां ॾंडा आया उन जा हॾा भॻा अथव, उन जा जिस्म ते तव्हां उन जो जिस्म मुतासिर कयो अथव धकनि सां। तव्हांजो ज़हन, तव्हांजो ज़मीर छो मरी वियो त हितां जे जागीरदार सां तव्हां विड़ी ॾेखारियो, हितां जे सरदार सां तव्हां विड़ी ॾेखारियो, हितां जे MPA सां तव्हां विड़ी ॾेखारियो, हितां जे लुटेरे सां तव्हां विड़ी ॾेखारियो, हितां जे मनशात फ़रोश सां तव्हां विड़ी ॾेखारियो, हितां जे दादागीर सां तव्हां विड़ी ॾेखारियो त तव्हांखे ॾींहं जा तारा ॾेखारनि। पर हिकु बाज़मीर, बाशऊर ऐं अहले इल्म माण्हू सां तव्हां विड़िया आहियो, उनखे तव्हां ज़ख़्मी कयो आहे। मां मेयर जे पुलिस, ज़िले दादू जे SP, SHO मेयर खां मुतालबो थो करियां त ॾोहारनि जे ख़िलाफ़ जेका तव्हां FIR दाख़िल कई आहे, उन ॾोहारनि खे तव्हां गिरफ़्तार करियो ऐं कानून मुताबिक़ उन्हनि खे तव्हां चालान करे कानूनी प्रोसीडिंग मुताबिक़ उन्हनि जी केस खे तव्हां हलायो। मां मेयर शहरी इत्तेहाद खां इहो मुतालबो थो करियां, मेयर जे अहले इल्म खां, सिंधी अदबी संगत, सिंध ग्रेजुएट एसोसिएशन, ॿियूं जेके हुते मज़हबी जमायतूं आहिनि, समाजी जमायतूं आहिनि, सियासी जमायतूं आहिनि, ऐं शहरी इत्तेहाद सां गॾोगॾु जेके हुते जे दुकानदारनि जूं जमायतूं आहिनि, मेयर शहर जूं, उन्हनि खे बि इहा अपील थो कयां त अॼु कारी मोहम्मद जे पोटे, कारी सईद अहमद जे पुटु, कारी ख़लील अहमद जे मथां जेको इहो कातिलाना हमिलो थियो आहे, इहो तव्हां ई असां सभिनी जे मथां कातिलाना हमिलो आहे। इन जी तव्हां ई असां माण्हुनि खे मुज़म्मत सां गॾोगॾु मुज़ाहिमत करणी पवंदी। मां शहरी इत्तेहाद खे अपील कंदुसि त उहे मेयर जे थाणे जो घेराव कनि, जीअं अॻ में घेराव कंदा रहिया आहिनि, त हींअर बि इहो घेराव कयो वञे त कारी ख़लील अहमद जे
ॾोहारियुनि जन उनजे मथां हमिलो कयो आहे उनखे गिरफ़्तार कयो वञे। महिरबानी साथियो।